भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में M6 मोटरवे मेगा करप्शन केस जी जांच कंदड़ FIA टीम नवाबशाह पारां भरिया सिटी जे ॻोठ कोड़ो मेमण वासी 4 माज़ूरनि जा करप्शन में नाला ज़ाहिर थियण ख़िलाफ़ माज़ूर मुख़्तियार मेमण, नज़ीर मेमण, अरबाब सोलंकी ऐं संदसि ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांखे FIA नवाबशाह पारां लेटर मोकिले FIA जे नवाबशाह वारी ऑफिस में घुराए पुछा कई आहे त तव्हां जे अकाउंट्स में करोड़े रुपया कीअं ऐं किथां आया आहिनि, तव्हां कंहिंजा सहूलियतकार आहियो। हिननि चयो त असांखे हिननि खे जवाब में ॿुधायो त ज़िले ज़कात कमेटी जे चेयरमैन पारां ज़कात ॾियण जे आसरे ते असां खां शनाती कार्ड ऐं फोटू वरिता विया, जंहिं बाद सिंध बैंक में असांजा अकाउंट खोलाया विया ऐं चयो वियो त तव्हां जा ज़कात जा पैसा हिन अकाउंट में ईंदा, बाक़ी असांजे अकाउंट में करप्शन जा करोड़े रुपया कॾहिं आया, कीअं आया, ख़बर न आहे। हिननि ॿुधायो त असीं ग़रीब मिसकीन माज़ूर आहियूं, असां जो को ॿुधण वारो न आहे। हिननि वज़ीर आला सिंध कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद, नयो आयल डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मामले जो नोटिस वठी मामले जी जांच करे इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। ॿिए पासे ते राब्ते करण ते ज़िले ज़कात कमेटी जे चेयरमैन ख़लीफ़ो शकील मेमण ॿुधायो त मुंहिंजो हिन मामले सां को बि तालुक़ न आहे। माज़ूरनि जा अकाउंट सिंध बैंक में खुलियल हुआ, जंहिं जा ATM पिण मुस्तहक़नि खे मिलियल आहिनि। माज़ूरनि जे अकाउंट में पैसा अचण वारो मामलो सिंध बैंक वारनि जो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।